अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ताकत मां आहियां निदाब। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भरी कार बुलेटिन जी शुरूआत में मां ख़बर ॾींदा त सांगड़ वेझो चक नंबर 7 में औरत खे क़त्ल कयो वियो आहे। कार में सवार हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरनि जी औरत फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो। ॿुधायो पियो वञे त वेगे पुट फायरिंग करे फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो आहे। सांगड़ वेझो चक नंबर 7 में औरत खे क़त्ल कयो वियो आहे। कार में सवार हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरनि जी औरत फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो। ॿुधायो पियो वञे त वेगे पुट फायरिंग करे फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो आहे। चए त पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची औरत जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो आहे। सांगड़ वेझो चक नंबर 7 में औरत खे क़त्ल कयो वियो आहे। कार में सवार हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरनि जी औरत फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो। ॿुधायो पियो वञे त वेगे पुट फायरिंग करे फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो आहे। जंहिं त पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची फोत थी वियल औरत जो लाश अस्पताल मुंतकिल कयो आहे। ये सांगड़ मां अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। सांगड़ वेझो चक नंबर 7 में औरत खे क़त्ल कयो वियो आहे। कार में सवार हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरनि जी औरत फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो। ॿुधायो पियो वञे त वेगे पुट फायरिंग करे फरज़ाना भट्टी खे क़त्ल कयो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर आफ्ताब अंजुम सां। जी आफ्ताब सां जी अंजुम अपडेट कजो, इहो वाक़ियो कीअं थियो आहे? जी निदा चक नंबर 7 आहे, उते जेको मंगली थाणे जी हद आहे, उनमें 40 वरनि जी जेका फरज़ाना भट्टी आहे, उनखे अॻु जेको विगो पुटु आहे, जेको अॻु मुड़ुसु आहे, उनजो जेको पुटु आहे उहो कार में चढ़ी अची ही घर जो कमु करे रही, घर जे ॿाहिरियां त अचानक उन पोइ फायर करे ऐं 40 वरनि जी जेका फरज़ाना भट्टी खे सॾे ते मारे विधो। जी पुलिस खे इतला मिलियो ऐं नौजवान जेको मारण वारो हो त फरार थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सिविल अस्पताल हंदी ऐं हुन पोस्टमार्टम करे जेको लाश वापस हवाले कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको विगो पुटु आहे उन खे क़त्ल कयो आहे, उन लाइ असां जांच कयूं पिया। जी ठीकु आहे अंजुम, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।